नाज़रीन, मदेजी खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त MNA अलहाज गौसबख्श खान महर मदेजी वेझो ॻोठ पलीजा पंवर पहुची सचाई न्यूज़ जे चीफ एग्ज़ीक्यूटिव कमांडो पंवर सां संदन जे वालिद जी वफ़ात ते ताज़ियत कई। सरदार निसार अहमद खान खखराणी, सरदार ज़ुल्फ़कार अली खान जेहो, मौलाना अब्दुल फ़ताह महर, PA to MNA अकबर महर ऐं ॿिया साणस गॾु हुआ। जॾहिं त वॾेरो मोहम्मद बख्श पंवर, वॾेरो रहमतुल्लाह पंवर, वॾेरो असगर पंवर, पैरामेडिक अॻवान यूसुफ पंवर, पंवर इताद मदेजी जो सदर शफ़ीक पंवर ऐं ॿियनि बिरादरी जे मुअज़्ज़िज़ीन दुआ में शिरकत कई। ताज़ियत वारी दुआ खां बाद में ॻोठाणनि MNA गौसबख्श खान महर खे ॻोठ जे मसाइल खां पिणु आगाही ॾिनी। ख़सूसन ॻोठ जे मुअज़्ज़िज़ीन MNA गौसबख्श खान महर, सरदार ज़ुल्फ़कार खान जेहो ऐं सरदार निसार अहमद खान खखराणीअ खे ज़िले अंदरि हलंदड़ बिरादरी तनाज़ात, ख़ुसूसन पंवर बिरोई बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार खे हल कराइण ऐं अमन खे हथी वठाइण लाइ विख अॻिते वधाइण जी अपील कई। जंहिं ते गौसबख्श खान महर चयो त बिरादरियुनि जा तकरार मुआशिरे लाइ नासूर आहिनि। हीउ मुंहिंजो तक आहे ऐं मुंहिंजी अवलीन तरजीह आहे त हितां फितना फ़साद ऐं झेड़ा ख़तमु थियनि ऐं अवाम अमन ऐं सुख में पंहिंजो साहु खणे। हिन वधीक चयो त मौजूदा SSP तनवीर तुनियो सही कमु पियो करे, पर हितां जूं कुझु सियासी क़ुवतूं हुन खे नाकाम करण जे दर पे आहिनि।